अस्सलाम वालेकुम हक मौजूद जी एस एन जी लतीफ़ियात पारां हफ़्तेवार सिलसिलो लोचीन से लहन साण करे तव्हांजो पंहिंजो लतीफ़ी साथी मेहराब लतीफ़ी हाज़ुर आहे। लोचीन से लहन में सभ खां पहिरियां ईंदड़ हफ़्ते जो लफ़्ज़ ॾींदासीं। ईंदड़ हफ़्ते लाइ असांजो लफ़्ज़ आहे अओसिड़, जंहिंजो जमाउ आहे अओसिड़ां। अल्फा ओ सीन ज़ेरे से ड़े ज़बर ड़ या ड़े अलफ नून ज़बर डां अओसिड़ां। दोस्तों, शाह जो रिसालो मां ही लफ़्ज़ ॻोल्हे सिलसिले में जवाब मोकिलण लाइ उन लफ़्ज़ वारो बैत या वाई मोकिलण सां गॾु उन लफ़्ज़ जी तफ़सीली माना लिखण लाज़मी आहे। वधीक पंहिंजी मर्ज़ी सां सॼे बैत जी सिटवार सम्झाणी ऐं तफ़सीली तशरीह बि लिखी सघो था। लिखणी सां गॾोगॾु उन सिलसिले में व्हाट्सएप वॉइस मैसेज ज़रिए बि शामिल थी सघो था। शामिल थियण लाइ टेक्स्ट मैसेज, वॉइस मैसेज, कमेंट्स, मैसेंजर मैसेज या व्हाट्सएप मैसेज ज़रिए तव्हां हिन सिलसिले में शामिल थी सघो था ऐं कॉल ज़रिए बि तव्हांजा जवाब शामिल कया वेंदा। दोस्तों, लोचीन से लहन में हाणे ईंदासीं गुज़िरियल हफ़्ते जे लफ़्ज़ ते। गुज़िरियल हफ़्ते असांजो लफ़्ज़ हो बांडी, जंहिंजो जमाउ आहे बांडियूं। दोस्तों, बांडी लफ़्ज़ जी लफ़्ज़ी माना आहे सुकल या सन्हड़ी। जीअं त हिन बैत मुताबिक़ हिन जूं कई मानाऊं निकिरंदियूं। ही लफ़्ज़ घणो करे सुरसोणी में इस्तेमालु थियल आहे। तंहिं मुताबिक़ हिन जी माना थींदी पाणी में लुढ़ंदड़ थुल्ही काठी या सड़ी पोरी थी वियल काठी या बेसाई थियल। पाणी में जॾहिं काठी लुढ़ंदी आहे त बेसाई थी वेंदी आहे, हल्की थी वेंदी आहे। उहा काठी जॾहिं बेसाई थी वञे, हल्की थी वञे या साणी थी वञे त उनखे बांडी चयो वेंदो आहे। बांडी लफ़्ज़ सां मंसूब सुरसोणी मां ॿ टे बैत पढ़ंदासीं। शाह साईं फरमाए थो त दहशत दम दरियाह में जित कड़का कुन करेन, दहशत दम दरियाह में जित कड़का कुन करेन, बिछल बांडी बार में उत लहरियूं लोॾा ॾेन, सनावर सहमिया उत सेणहा न संडेन, जित वीरियूं वाट न ॾेन उत साहड़ सीर लंघायूं। दहशत दम दरियाह में जित कड़को कुन करे, दहशत दम दरियाह में जित लुड़ लहरियूं लसलेट, आणियो ओभारन में बांडी ॿोड़े ॿेट, जित चिकण जी चपेट उत साहड़ सीर लंघाए थो। बांडी जे ॿेली थिए त हाल ॻरियां हीउ, सघो सात न ॼिंदड़ो, सघो सात न ॼिंदड़ो जररी मुंहिंजो जीउ, सावण सियारो भायां वह परियां जे वीउ, पार जनी जे पीउ वञण वाजिब तन ते, कड़कड़ कुन म वॼ बांडी ॿोड़ म ॿार में, मूते जा मिहार जी साकीअ धोआं धॼ, तोए घिड़ंदसि अॼु जे उबता आर करिए, अदाड़े बांडी तोखे कड़ियां के पाण खे, अदाड़े बांडी तोखे कड़ियां के पाण खे, सूधी ख़बर सजणे
तो का तड़ आंदी तू पातारियां पांधी असां पंध प्रियन में। जी लतीफ़ अचो त शाह साईं जे बैतन आयतुन ऐं नसीहतन खे पढ़ूं परखूं परूड़ियूं ऐं उन मां कई समाजी इनकलाबी ऐं रूहानी सबक हासिल करियूं। जी सिंध, जी लतीफ़, जी लतीफ़ साईं जी ॿोली।